तलहार सिंध में धारिन के कूड़ा डोमिसाइल ऐं कूड़ा शनाख्ती कार्ड जारी करण खिलाफ सिंध के नौजवानन पंहिंजे ऐं पंहिंजे ईंदड़ नस्ल जो हक़ मारण खिलाफ तलहार शहर में मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी पार्टियुनि जे वर्करनि शहरीन ऐं सुजाण धुरीन पारां प्रेस क्लब तलहार अॻियां हाशिम समो, राज राठौड़, अब्दुल मजीद मल्लाह, मीर लखी जमाली, इजाज़ अमदानी, अरसलान जमाली, वकार जत, फिज़ान जमाली, शाकर जतो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में निटण उस में एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन ख़िताब कंदे चयो था धारिन खे डोमिसाइल ठाहे ॾियणु माना पंहिंजी ईंदड़ नस्ल जी फोती सर्टिफिकेट ठाहे ॾियणु बराबरि आहे। सिंध सूबे अंदरि काफ़ी अरसे खां जाली साज़ धारिन खे सिंध जे शनाख़्त ॾियणु ऐं सिंधी नौजवाननि जो हक़ मारणु, ॿिनि सूबनि जे माण्हुनि खे शनाख्ती कार्ड ऐं रिश्वत एवज़ कूड़ा डोमिसाइल जारी करे इन्हनि खे यूनिवर्सिटियुनि में दाख़िलाऊं ऐं नौकरियूं ॾिनियूं। हज़ारनि मक़ामी नौजवाननि जा हक़ मारिया विया आहिनि। उन्हनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वफ़ाक़ हुकूमत ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो था सिंध में अहिड़नि कूड़नि डोमिसाइलनि जी जांच करे इन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं आला अदालत पारां जांच पड़ताल कराई वञे ऐं उन्हनि सिंध दुश्मननि खे यूनिवर्सिटियुनि ऐं नौकरियुनि मां कढियो वञे। उन्हनि जी जॻह ते सिंध जे बेरोज़गार हज़ारे पढ़ियल लिखियल नौजवाननि खे मुक़ररु करे हक़ ॾिनो वञे, न त ॿी सूरत में एतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।